नाज़रीन, हैदराबाद में चांडिया बिरादरी तरफां सीनियर सहाफ़ी मेहरान टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो जे स्कूल मां थींदड़ लखे रुपयनि जी चोरी ऐं खेसि बासर पारां मिलंदड़ धमकियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था मुदस्सिर अब्बास जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडियो जे स्कूल मां थींदड़ लखे रुपयनि जी चोरी ऐं खेसि मिलंदड़ धमकियुनि ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। उन सिलसिले में ज़िले हैदराबाद जी चांडिया बिरादरी भी सरापा एहतिजाज आहे। उन सिलसिले में चांडिया बिरादरी तरफ़ां प्रेस क्लब जा एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। असां हिन मुज़ाहिरे में शरीक अॻवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुनजी छा चवणु आहे? ॾिसो त SSP हैदराबाद अब्दुल सलाम शेख जी मुक़ररी खां पोइ सॼी हैदराबाद में बदअमनी वधी वई आहे। तव्हां ॾिसो था कासमाबाद ख़ासि तौर ते टारगेट ते आहे ॾोहारियुनि जे ते। ऐं उन खां कुझु ॾींहं पहिरियां सीनियर साहिब GN मुग़ल जे घर में जेको आहे धाड़ो हणी वियो, उन ते तशदुद कयो वियो। ऐं हींअर तव्हां ॾिसो रऊफ़ चांडियो जो किरदारु कंहिंखां बि कुझु कोन्हे। हू सियासी समाजी सक़ाफ़ती ख़ासि तौर तालीमी सरगर्मियुनि में हमेशह अॻिभर रहियो आहे। हुनजो जेको ज़ाती तौर ते स्कूल आहे हिकिड़ो फ़िलाई इदारे तौरु ग़रीब मिस्किन माण्हुनि जे लाइ जेको हू हलाए थो, उनजी चोरी कई वई आहे। उन बावजूदि बि हुनखे जेको आहे हिकिड़ो बासर अकबर खोसो आहे, जंहिं दहशतगर्दी तौर ते जेको आहे हुनखे फ़ोन ते धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं हुनखे हिरासत करण जी कोशिशि कई आहे। पर हिन वक़्तु ताईं एडिशनल IG ऐं DIG हैदराबाद SSP हैदराबाद उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई कोन कई आहे। हीउ जेको आहे दहशतगर्दी जे ऐं कानून जी शागिर्द जी हैसियत में इहो चवां थो त हीउ दहशतगर्दी जेको आहे ज़िमरे में अचे थो, कंहिं माण्हू खे हिरासत करणु, उनखे मौतमार धमकियूं ॾियणु। असीं मुतालबो था कयूं वज़ीर आला सिंध, IG सिंध, एडिशनल IG हैदराबाद, DIG हैदराबाद, SSP हैदराबाद खां त रऊफ़ चांडियो जेको चोरी थियल सामान आहे उहो वापसि कराए ऐं अकबर खोसो जेको दहशतगर्द आहे, हिकिड़ो जेको क्रिमिनल माण्हू आहे, जेको नाले वारे सहाफ़ी खे धमकियूं थो ॾे, हू खुले छूट जेको आहे घुमंदो थो थिए, उनखे फौरी तौर गिरफ़्तार करे उनजे मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वञे। साईं, ही जेके चोर दुश्मन आहिनि, इहे तइलीम ॿारनि जे हथनि मां किताब खदी हिननि दहशतगर्दी कई आहे। हिकु तइलीम इदारे खे माना बर्बाद तबाह करे उन्हनि ॿारनि जी तइलीम तबाह कई आहे। असां SP हैदराबाद ऐं DIG हैदराबाद जा मुतालबो कंदासीं सहाफ़ी रऊफ़ चांडियो जे स्कूल मां थियल चोरी जो सामान वापसि करे ऐं उन्हनि ॾोहारियुनि ऐं गुंडनि खे सख़्त सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं हुन सां इंसाफ़ कयो वञे। असांजो इंतिज़ाम सां इहो ई मुतालबो आहे। असां इन अमल खे ॾिसूं त हिकु त तालीम जो जेको मयार आहे, हू असांजो अब्दुल रऊफ़ चांडियो ग़रीबनि मिस्किननि जे लाइ हिकिड़ो स्कूल खोलियो आहे। उन स्कूल मां हिकिड़ो ॾींहुं अॻु में उन जे चौकीदार खे स्कूल मां कढियो थो वञे, ॿिए ॾींहुं उनजी चोरी थी कई वञे ऐं उहो चोरी थियल सामान पंहिंजो क़रीबन 5-10 लखनि जे बराबरि आहे। ऐं उन खां अलावा राति असीं वेठा हुआसीं त फ़ोन आयो, उन में चए थो मां अकबर खोसो थो ॻाल्हायां ऐं अव्हांखे ॾिसी रहंदुमि। असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। असीं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त रऊफ़ चांडियो मथां खे जेके धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि, उन्हनि धमकियूं ॾींदड़ खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उनजो चोरी थियल सामान वापसि कयो वञे। जेकॾहिं न त असां ॿीहर सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा शुरू करे ॾींदासीं। जीअं त सीनियर सहाफ़ी अब्दुल रऊफ़ चांडियो हैदराबाद जो हिकु मशहूरु सहाफ़ी आहे ऐं हुन जेॾीमहिल डोमिसाइल जो मसइलो आयो त सभ खां पहिरियां रऊफ़ चांडियो इहो मसइलो उथारियो। जेकॾहिं सिंध जे अंदरि को बि मसइलो पैदा थो थिए त पहिरियां रऊफ़ चांडियो उहो मसइलो उथारे थो। हुन सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडियो जे हलंदड़ फलाई स्कूल मां चोरी थियल अंसरनि ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं चोरी थियल जेको लखे रुपयनि जो चोरी थियल सामान आहे उहो वापसि कयो वञे। न त ॿी सूरत में असां चांडिया बिरादरी हीअ अॼु असां हैदराबाद में कटे थिया आहियूं। जेकॾहिं हुननि खे गिरफ़्तार नथो कयो वञे ऐं हिकिड़ो बासर आहे अकबर खोसो, जेको सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडियो खे हरासा करे थो ऐं सीनियर सहाफ़ी खे धमकियूं ॾिए थो। जेकॾहिं हू चए थो त तव्हां केस तां हथु खणो ऐं असांजो माण्हू जेकॾहिं असांखे छॾाए ॾियो, न त ॿी सूरत में तव्हांखे असां मारींदासीं, तव्हांखे नुक़सानु पहुचाईंदासीं, तव्हांजे बचनि खे नुक़सानु पहुचाईंदासीं। असां हैदराबाद इंतिज़ामिया खां मुतालबो कयूं था त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में असां एहतिजाजी दाइरो पूरी सिंध में वसी कंदासीं। साईं, ॻाल्हि इहा आहे त जेका पुलिस जो किरदारु त माशाल्लाह सुठो रहियो आहे, पर उनजे लाइ बि असां वरी बि उनजे लाइ एहतिजाज लाइ आया आहियूं त जेको अकबर खोसो असांखे धमकियूं ॾिए थो, उहो अञा गिरफ़्तार न थियो आहे। उनजे लाइ गिरफ़्तारी त चोरनि जी अञा इन्वेस्टिगेशन त पंहिंजी जाइ ते हले थी, पर जेको मौत जूं धमकियूं असांखे ॾिए थो खोसो, उहो उनखे जेको आहे गिरफ़्तार कयो वञे, उनखे जेल में विधो वञे त जीअं असांखे ख़बर पए त उन्हनि खे मालिकनि खे ख़बर पए त कीअं जेको आहे धमकियूं ॾियण जो मतिलबु छा थो थिए। स्कूल जो सामान आहे, ज़ाहिर आहे हिकिड़ो फलाई इदारो आहे, उनजो सामान वञे थो, उनजे लाइ उहो बि सरकारी स्कूल में सेमी गवर्नमेंट त आहे स्कूल, पर आहे त फ्री आहे।
फ्री जी कास्ट उहो स्कूल हलाए थो, उन में उहो सामान पंहिंजो विधो आहे, उनजो सामान में वापसि करायो वञे ऐं जेके तहक़ीक़ कई वञे उनखे अकबर खोसे खे ख़ासि करे उनखे गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन ज़ाकिर लगारी सां गॾु मुदस्सिर अब्बास, मेहरान टीवी न्यूज़, हैदराबाद।